नाज़रीन, ख़बरुनि ऐं अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हिते ख़बर शामिल कयूं था सखर मां। सखर में अबकरी ट्रस्ट पारां बोड ऐं सैलाब मुतासिरनि में माली इमदाद विरहाई वई। अबकरी ट्रस्ट जे सरबराह हकीम मोहम्मद तारिक मोहम्मद चुगताई 2000 माण्हुनि में फी मर्द ऐं औरत खे 10,000 रोक ॾिना। मुस्तक़ माण्हुनि जे अॻुवाट अबकरी ट्रस्ट जे कारकुननि पारां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में लिस्टूं ठाहे लाहौर उमाणियूं वयूं हुयूं, जिन खे टोकन ॾेई सखर में आंदो। लबे मेराण पार्क घुराए इमदादी रक़म ॾियण जी तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते मौलाना मोहम्मद तारिक महमूद चुगताई ख़िताब कंदे चयो त मूंखे अफ़सोस आहे त मुसीबत ऐं ॾुख जी उन घड़ीअ में मां अव्हां जी मदद करण लाइ मजबूरीअ सबबि अव्हां जे दर ते न अची सघियुसि। अव्हां लाइ ही इमदाद न पर हदियो पेश करण आयो आहियां। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह ताला अव्हां जा ॾुख ऐं तकलीफ़ूं ख़तमु करे।